अस्सलाम वालेकुम दोस्तो। जी तव्हांजो पंहिंजो मिठा ख़ान उर्फ़ मिठल मस्त अॼु तव्हांजे लाइ दिलचस्प कहाणी खणी आयो आहियां उमर मारवी जी। उमर सुमरो जंहिंजो क़िलो उमरकोट में अॼु ताईं बि मौजूदु आहे। उमर जो वज़ीर हिकु दफ़े सफ़र कंदे 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 200 खां 250 किलोमीटर थर जे इलाइक़े रेगिस्तान में वञी पुॻो, जिथे हिकु ॻोठु नंढिड़ो हुनखे ॾिसण में आयो भालवा। भालवा जे ॻोठ में जॾहिं हू पुॻो, उते वञी कंहिं माण्हू खां पुछा कईं त मूंखे उञ लॻी आहे। कि माण्हू हुनखे ॾस ॾिनो त हीउ साम्हूं जेको आहे पासे में हिते अथव खूह अथव, हुतां वञी तव्हां पाणी पी सघो था ऐं पंहिंजे जानवरनि खे पाणी पीआरे सघो था। हुन वज़ीर काफ़िले खे वठी वियो हुन जॻह ते, खूह ते जे वञी हू ॾिसे त छा सुभान अल्लाह, हिकु ख़ूबसूरत छोकिरी आहे जेका पाणी भरे रही आहे, जंहिंजो नालो मारवी हो। हुननि छोकिरी खां पुछा कईं, हे छोकिरी तुंहिंजो नालो छा आहे? हुनखे वराणियो नालो ॿुधाईंसि त आउं मारवी आहियां, मुंहिंजो नालो मारवी आहे, ऐं हुन ॻोठ जी रहण वारी आहियां। त वज़ीर हुनखे वराणियो, असां मुसाफ़िर आहियूं, असां छा हिन खूह मां पाणी पी सघूं था? मारवी चयो, तव्हां हिन खूह मां पाणी कढी पी सघो था ऐं पंहिंजे जानवरनि खे पीआरे सघो था। वज़ीर उहा ॻाल्हि उते ई पंहिंजे दिलि में रखी। जॾहिं वापसि उमरकोट पुॻो त उमर बादशाह खे हिन वज़ीर चयो त ए उमर बादशाह, अॼु आऊं हिकिड़ी ख़ूबसूरत छोकिरी ॾिसी आयो आहियां, जंहिंजी सूंहं जी का बि हद न आहे। अलाह ताला हुनखे वेही ठाहियो आहे। अगरि जे उहा सुहाए थी त तव्हांजे हिन महल में सुहाए थी, उमर जे कोट में सुहाए थी। इहा ॻाल्हि उमर ॿुधी वज़ीर जी ऐं पंहिंजे काफ़िले खे तयारु कयईं। भालवा ॾांहुं काफ़िलो रवानो थियो। जॾहिं वञी हुन खूह ते पुॻा, हुन मारवी खे उतां खयों आहे, खूह तां अची पंहिंजे क़िले में क़ैद कयईं। क़ैद करण खां पोइ मारवी ते हुन पंहिंजी मोहबत जो जाल उछलण जी कोशिशि कई। मारवी हुनखे जवाब में इहो चयो त ए उमर, तूं इहो कोशिशूं लख कर, हज़ार कर, किरोड़े कर, पर तुंहिंजी इहा दिलि जी तमन्ना कॾहिं बि पूरी कान थींदी। छो जो मारवी जो मोहबत जेका हुई उहा पंहिंजे अबाणनि सां हुई, पंहिंजे वतन सां हुई, पंहिंजे घर बार सां हुई। उमर हुन ते ज़ोर ज़बरदस्ती हलाए कोन पियो सघियो। पंहिंजी लख कोशिशूं कई पर नाकाम वियो। नेठि आख़िरकार इहो ई थियो जो उमर पंहिंजी हार मञी मारवी खे वापसि पंहिंजे ॻोठ अबाणे छॾे आयो। जे अगरि दोस्तो तव्हांखे ही मुंहिंजी कहाणी सुठी लॻी हुजे त लाइक कमेंट्स सब्सक्राइब ज़रूरु कंदा। तव्हांजो पंहिंजो मिठा ख़ान उर्फ़ मिठल मस्त। सिन सलामत, साथ सलामत।